अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो एजाज़ अली कलेरिया है। आउं यंग नर्सिस एसोसिएशन जो सुप्रीम काउंसिल जो चेयरमैन आहियां। अॼु आउं जेको आहे त इन इशू ते ॻाल्हाइण थो चाहियां त मिठी में जेको पब्लिक हेल्थ स्कूल आहे उन में जेको नियाणियुनि सां मसइलो हले पियो, जिथे जेको आहे थ्रेड कई थी वञे। हिकिड़ो डिस्पेंसर जेको आहे उते पोस्टेड आहे ऐं उनखे BPS 16 जी जेको आहे अकाउंट ऑफिसर जी चार्ज मिलियल आहे ऐं उनजो नालो जेको आहे त उहो अली नवाज़ जिसकाणी आहे ऐं अली बख्श जिसकाणी आहे, जेको उते फीमेल ॿारड़ियूं जेके अॼु LHP में एडमिट आहिनि, उते उन्हनि जी दाख़िलाऊं आहिनि, उहे पढ़नि पियूं। उन्हनि खे जेको आहे त रोज़मर्रा उन्हनि खे थ्रेड करणु ऐं उन्हनि सां जो नाज़िबा अल्फाज़ इस्तेमालु करणु, उन्हनि जी मुख़्तलिफ़ जेको आहे कंप्लेंट्स पहुतियूं ऐं उहे वीडियो वायरल बि थियूं आहिनि ऐं उहे जेको आहे त राइटिंग में कंप्लेंट्स बि जेको आहे त सबमिट कराई वई उतां जी प्रिंसिपल खे। उतां जी जेका प्रिंसिपल आहे डॉक्टर रेहाना चौहान, जेका पाण जेको आहे त उन तमामु मामले में इन्वॉल्व आहे, जंहिंजे कॉलेज में हिकिड़ो डिस्पेंसर BPS 16 अकाउंट ऑफिसर जी पोस्ट ते कमु करे रहियो आहे, जंहिंजो अकाउंट सां को लेन देन ई कोन्हे, जंहिंखे को एक्सपीरियंस ई कोन्हे। जेको हिकिड़ो डिस्पेंसर आहे BS 9 ग्रेड जो, उनखे जेको आहे त हूअ अकाउंट ऑफिसर जी जॻह ते विहारे वेठी आहे। त इन जो मक़सदु इहो ई आहे त हू उन सां मिलियल आहे ऐं जेको कुझु थिए पियो उहो उन जी सरबराही में थिए पियो ऐं उन ते जेको आहे त यंग नर्सिस एसोसिएशन पंहिंजो आवाज़ उथारियो आहे। सेक्रेटरी हेल्थ साहब खे बि तमामु चीज़ूं मोकिलियूं आहिनि ऐं इनशाअल्लाह असांजो डेलीगेशन सेक्रेटरी हेल्थ साहब सां बि मुलाक़ात कंदो। ऐं अॼु जेका आहे त उहा इंक्वायरी जेको विहारी वई आहे डॉक्टर रेहाना चौहान जे तरफ़ां, जेका प्रिंसिपल आहे, उन में जेका कमेटी ठाही वई आहे उहा मनपसंद माण्हुनि जी कमेटी ठाहे करे, ऐं हालांकि असां डिमांड था करियूं त उनखे शोकास ॾिनो वञे पब्लिक हेल्थ स्कूल जी प्रिंसिपल खे, बजाए हू पाण जेको आहे त कमेटी ठाहे उन जी चेयरपर्सन थी वई आहे ऐं पंहिंजी अंडर सुपरविजन में जेको आहे त इंक्वायरी इनिशिएट कराई वई आहे, जंहिंखे असां मुकमल तौर ते मुस्तरद करियूं था ऐं उन इंक्वायरी जी कंहिं बि रिपोर्ट खे असां कोन था मञूं ऐं असीं हेल्थ मिनिस्टर साहिबा ऐं सेक्रेटरी हेल्थ साहब खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त फिलफोर जेको आहे त अकाउंट ऑफिसर जी जॻह ते जेको डिस्पेंसर वेठल आहे अली बख्श जिसकाणी, उनखे फिलफोर मुअतल कयो वञे ऐं उनखे हेल्थ डिपार्टमेंट में रिपोर्ट कयो वञे ऐं हिकिड़ी ट्रांसपेरेंट ऐं जेको आहे त न्यूट्रल इंक्वायरी कमेटी इनिशिएट करे उनजी जेको आहे त इंक्वायरी कई वञे ऐं फैक्ट एंड फाइंडिंग सां गॾु जेको आहे त रिपोर्ट डिपार्टमेंट खे मोकिली वञे, ताकि जेको आहे त नियाणियुनि सां, जेके सिंध जूं नियाणियूं आहिनि, जेके मिडिल तबिके सां ऐं जेको आहे त ग़रीब घराननि खां जेके नंढड़ियूं अचनि थियूं, जेके उहे हेल्थ में जेको आहे LHP जो कोर्स करनि थियूं ऐं उहे जेके पढ़नि थियूं, दूर दराज इलाइक़नि खां अचनि थियूं, उन्हनि खे थ्रेड कयो थो वञे। हिन क़िस्म जा जेके भेड़िया जेके मौजूदु आहिनि, इन्हनि भेड़ियुनि खे कढणो पवंदो ताकि असांजी सिंध तरक़ी करे, सिंध जूं नियाणियूं तरक़ी करनि। जेकॾहिं इन्ही तरीक़े सां मामलात हलंदा रहिया ऐं असीं अखियूं बंदि करे वेठा रहंदासूं त इहे भेड़िया जेके आहिनि असांजे नियाणियुनि सां वेसाव घाती कंदा रहंदा ऐं उन्हनि जो रस्तो रोकींदा ऐं जेको आहे त ग़रीब आवाम ऐं जेको आहे पेरेंट्स आहिनि, उन्हनि जो जेको वेसाव आहे, उन्हनि जो जेको ट्रस्ट आहे, उहो इदारनि तां जेको आहे त ख़तमु थी वेंदो। ऐं अपील थो करियां डॉक्टर अज़रा पेचो साहिब खां ऐं ताहिर हुसैन सांगी साहब सेक्रेटरी हेल्थ साहब खां त मुकमल तौर ते शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं हिन मामले खे जेको आहे त टॉप प्रायोरिटी ते रखी करे जेको आहे त मसइले खे हल कयो वञे। ॿी सूरत में जेको आहे त पूरी सिंध जी नर्सिस ऐं स्टूडेंट्स कमेटीज़ जेके आहिनि उहे तमामु सरापा एहतिजाज हूंदियूं, जेकॾहिं असांखे जेको आहे त या असांजे नियाणियुनि खे जेको आहे उहो हक़ूक़ न मिली सघिया ऐं उन्हनि सां जेकॾहिं का ज़्यादती थी त उन जे लाइ आवाज़ उथारींदा रहंदासीं।